नाज़रीन रिपोर्ट अवां ॾिठी। हाणे रुख कंदासीं खिप्रो जो। खिप्रो में समाजी तंज़ीम पारां घटि ख़र्च ते शमसी तवानाई ते हलंदड़ शयुनि जी आगाहीअ लाइ आम माण्हुनि लाइ मेलो लॻायो वियो। वधीक तफ़सील ज़ाकिर शर जी हिन रिपोर्ट में। खिप्रो जे निजी हाल में समाजी तंज़ीम पारां मेलो लगायो वियो आहे। मेले में सोलर सिस्टम ते हलंदड़ शयुनि जा मुख़्तलिफ़ स्टॉल लगाया विया आहिनि। समाजी तंज़ीम जे अॻुवाणनि जो चवणु आहे त खिप्रो जी पसगर्दाई आहे या अछड़े थर जा ॾूराहा इलाइक़ा आहिनि जिते जे बिजली जी पहुच न आहे या वधंदड़ महांगाई जे करे बिजली जा बिल वधी विया आहिनि। उन करे जेको आहे सो शमसी तवानी ते जेके हलंदड़ शयूं आहिनि उन्हनि खे हिते स्टॉल में आंदो वियो आहे ऐं हिते जा जेके ॿाहिराणी जा माण्हू आहिनि उन्हनि जी आगाही जे लाइ हिते स्टॉल लॻाया विया आहिनि। वधीक इन सां ॻाल्हाईंदासीं त हिन हवाले सां हिन जो छा चवणु आहे। ही जेको RDF इदारो आहे डिस्ट्रिक्ट सांगड़ तालका खिप्रो में कमु करे रहियो आहे। क्लीन एनर्जी जो असांजो प्रोजेक्ट आहे, उन जे तहत असां हिकिड़ो मेलो लॻायो आहे। मेले लॻाइण जो जेको असांजो मक़सदु आहे उहो इहो आहे त हुन में हिकिड़ो आगाही अचे, कम्यूनिटी में आगाही अचे ऐं उन्हनि खे ख़बर पई सघे त न्यू टेक्नोलॉजीज़ जेके बि आहिनि उन्हनि ते कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि। जेके न हुजण जे करे माण्हू ॾिसो कारोबार जो जेको माण्हू आहे हींअर जेको सिलाई माण्हू करे थो उहो माण्हू सफ़ा फारिग वेठो आहे, बिजली जे करे इंतज़ार में आहे, उनजी रोज़ी रोटी आहे। त जेकॾहिं हीअ सहूलियत जेकॾहिं का मशीन हली सघे थी त उनखे जेको सो माण्हू पंहिंजो कारोबार जेको सो कंटिन्यू करे सघे थो ऐं पंहिंजी रोज़ी करे सघे थो। RDF वारनि खे जैसा आहे हुननि ही मेलो जेको सोलर जे हवाले सां लॻायो आहे इहो आहे त तव्हां हिकिड़ो त असांजे अछड़े थर में लाइट कोन्हे, उन्हनि खे ही सोलर जो एडवर्टाइज़िंग कराइणी आहे त सोलर ते जेके शयूं हलनि थियूं आसान तरीक़े सां हली सघनि थियूं। इन्हनि में इहो आहे त लाइट जो बिल बि तव्हां ते कोन पवंदो, लाइट वारो झंझट बि ख़तमु आहे। सोलर ते आसानी सां तव्हां खूहनि मां जेको पाणी गॾनि ते घोड़नि ते छिकबो हो, उठनि ते छिकबो हो, उहो हाणे हथनि ते छिकबो, उहो तव्हां समर पंप हणाए सुकून सां कढाए सघो था। कैमरामैन सजाद शर, मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शर, धरती TV न्यूज़ खिप्रो।